तू केड़े बाग जी मोरी आही? मां मूरी न फरी है फरी। केले जी फरी आई या ग्वार जी? मां पंप जी फरी है। मुके त मटर जी फरी थी लगे। तू केड़े ढेर जो गंद कचरो आही? मां सुगड़ आया सुगड़े दितल जी ऐं हा कुछ वक्त धनुअ जी भी होया। ॾिसण में त 10 नंबर थी अची। भला ॿुध 10 नंबर भी कंदी आही छा? पैसे जे लाइ मां सब कुछ कंदी आहियां। माण्हू भी मारे छॾींदी आहियां। तू भी मूंखां रिझ जाए। चवंदा आहिनि त चंड्रो चंड्रे खे सवो कोह ते ॻोल्हे लहंदो आहे। लॻे थो त तुंहिंजो ऐं मुंहिंजो धंधो भी साॻियो आहे। त पोइ ठीकु आहे। तू मुंहिंजे शिकार में टंग न अड़ाए जाए ऐं मां तुंहिंजे धंधे में दखल न ॾींदसि। डन डंड ना डंडन। चिलकड़ी हाँ मां हाँ जी जी जी। केहिन सोचन में घुमा? छोकरी जॾहिं वॾी थी वेंदी आहे त छा थींदी आहे? जवान थींदी आ। जवान थींदी आहे। भला जवान थींदी आहे त पोइ छा थींदी आहे? पोइ पौड़ी थींदी आ। ना मां, जॾहिं छोकरी जवान थी वेंदी आहे त पोइ छा कंदी आहे? गरीब जी धी पोरियो कंदी आ। अमीर जी धी नौकरी कंदी आ। अम्मा तू समझी छो नथी? मां पाण तोखे कीअं ॿुधायां त मां जवान थी वई आहियां ऐं मुंहिंजी शादी कराए। अम्मा जवानी में छा कबी आहे? तुझे ॿुधाइण जी ज़रूरत न आहे। मां समझी वई आहियां त रेशमा जवान हो गई। जवानी में पर्दो कबो आ, ॿियो छा कबो आ? अम्मा तू त अहम ॻाल्हि विसारे ई छॾे थी। हू न आहे जेको छोकिरो ऐं छोकिरी ॿई गॾिजी कंदा आहिनि। मीरासी ईंदा आहिनि, ढोल वॼाईंदा आहिनि, सेहरा ऐं लाॾा बि ॻाईंदा आहिनि। समझी वियसि। तू शादीअ जी ॻाल्हि थी करे। हाँ हाँ मां, मूं इहो ई पे सोचियो। हा सही आ, भली सोच। पर फिलहाल मुंहिंजो को बि इरादो कोन्हे शादीअ जो। पर मुंहिंजो फुल इरादो आहे। ज़िद न कर थी, न कर ज़िद। मां हिन उम्र में शादी कंदसि, मां खिलंदा। अम्मा मां तुंहिंजी शादीअ जी ॻाल्हि नथी कयां। तू त पाण पाकिस्तान खां 5 साल पुराणी आहीं। मां त पंहिंजा सूर पई रोवां। आखिर मुंहिंजी शादी कॾहिं थींदी? आखिरी किस्त जो इंतजार कर। ड्रामो खत्म। तू भी पंहिंजे घर जी। अम्मा सेठाणी सिर ॾींदी आ, सुरन कंहिंखे बि नाहे ॾींदी। सोप सीरियल मशकरन जो ॻोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।